नासिन अवां खे आगाह कंदासीं। सऊदी अरब मां मिलियल इमदादी पैकेज जो असर ख़त्म थी वियो। मुल्क में अमेरिकी डॉलर हिकु भेरो वरी तेज़ीअ सां महांगो थियण लॻो। अवां खे ॿुधायूं त पाकिस्तान में अमेरिकी डॉलर वधीक हिकु 46 पैसा महांगो थी वियो। ₹1.5 जे लॻभॻि बाद इंटरबैंक में डॉलर जो नओं अघु ₹175.65 जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो आहे। आगाह कई पिया कि सऊदी अरब मां मिलियल इमदादी पैकेज जो असर ख़त्म थी वियो। मुल्क में अमेरिकी डॉलर हिकु भेरो वरी तेज़ीअ सां महांगो थियण लॻो। अवां खे ॿुधायूं त पाकिस्तान में अमेरिकी डॉलर वधीक हिकु रुॻो 46 पैसा महांगो थी वियो। ₹1.5 जे लॻभॻि बाद इंटरबैंक में डॉलर जो नओं अघु ₹175.65 जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सऊदी अरब मां मिलियल इमदादी पैकेज जो असर ख़त्म थी वियो। मुल्क में अमेरिकी डॉलर हिकु भेरो वरी तेज़ीअ सां महांगो थियण लॻो आहे। नाज़रीन, ख़बरनि जी अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक।